अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अभी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 5 अक्टूबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंधु दरिया बचायो सिंधु तहज़ीब बचायो जे उनवान हेठि लंडन में 37वीं बैन अल-अक़वामी कॉन्फ्रेंस मुनक़िद। जबरी गुमशुदगियुनि समेत सिंध जे बरंदड़ मसइलनि ते आवाज़ उथारियो वियो। सिंध में सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण जे करे आबादगार परेशान। एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी। गोलाड़ची में आबादगारनि जो इजलास जदोजहद लाइ कमेटी क़ाइमु। शहीद साफ़ी एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। मोरो वाक़े बाद लगारी बिरादरीअ जे माण्हुनि समेत आम शहरियुनि जे मिल्कियतनि खे नुक़सानु पहुचाइण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी पारां दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿुधणी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। लंडन में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी मेज़बानी हेठि सिंधु दरिया बचायो तहज़ीब बचायो जे उनवान हेठि 37वीं बैन अल-अक़वामी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में जबरी गुमशुदगियुनि वारे मामले समेत सिंध जे मुख़्तलिफ़ बरंदड़ मसइलनि ते आवाज़ उथारियो वियो। सिंध में हिंदू नियाणियुनि जो जबरी तौरु मज़हब तब्दील कराइण वारा वाक़िआ रोकण जो पिणु मुतालबो कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी कॉन्फ्रेंस खे डॉक्टर लखू लुहाणे ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कयो। महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मुनक़िद कयल बैन अल-अक़वामी कॉन्फ्रेंस में जबरी गुमशुदगियुनि वारो मामलो उथारियो वियो। कॉन्फ्रेंस में चयो वियो त सिंध में ज़बरदस्ती गुम थियण ऐं गैर क़ानूनी क़त्लेआम जो सिलसिलो गुज़िरियल 5 ॾहाकनि खां जारी आहे। ख़ासि तौर ते 2000 खां 2025 ताईं मुसलसल जबरी गुमशुदगियूं थी रहियूं आहिनि। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जे नुमाइंदे सारंग सिंधी ॻाल्हाईंदे चयो त 2000 खां 2025 जे विच में अंदाज़े मूजिबि 3500 खां वधीक सिंधी माण्हू जबरी तौरु गुम कया विया आहिनि, जॾहिं त 50 खां वधीक सियासी सरगर्म कारकुन क़त्ल कया विया आहिनि। जेतोणीकि हक़ीक़ी अंग शायदि वधीक हुजे, छो त केतिरनि ई केसनि जी रिपोर्टिंग न थींदी आहे। रुॻो 2017 खां 2025 ताईं 550 खां वधीक सिंधी सियासी कारकुन गुम कया विया आहिनि, जिन में सभ खां वधीक केस 2022 में 98 ऐं 2025 जे पहिरियनि 9 महीननि में 92 केस रिपोर्ट थिया। 2012 खां 2025 दौरान घटि में घटि 51 क़ौमी कारकुन शहीद कया विया। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जो हिकु वॾो नुक़सानु तॾहिं थियो जो उन जे सरपरस्त हिदायतुल्लाह लोहार खे 16 फरवरी 2024 ते नसीराबाद में गैर क़ानूनी तरीक़े सां क़त्ल कयो वियो। हूअ वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जी कन्वीनर सोरठ लोहार जो वालिद हो। संदसि क़ातिल अञा ताईं ज़ाहिर न आहिनि। हुन बैन अल-अक़वामी सिंधी बिरादरी, आलमी इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं जमहूरी इदारनि खे अपील कंदे चयो त सिंध में सभिनी गुम थियल माण्हुनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे ऐं गैर क़ानूनी क़त्लनि में मुलविस ॻुझनि हथनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी कॉन्फ्रेंस जे हिकु सेशन में कामरेड इरशाद चांडी शाइरी ॿुधाई, जॾहिं त नामियारो शाइर समी बलोच पिणु उन में शरीक हुयो। जॾहिं त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण सीनियर सहाफ़ी इमदाद ओढे ख़िताब कंदे चयो त वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां कामयाब कॉन्फ्रेंस कराइण ते दिली वाधायूं पेश करियां थो। सिंध ऐं सिंधी माण्हू
जंहिं ॾुखी सूरत हाल जो शिकार आहिनि उन मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जंहिं तरीक़े सां पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु निभाए रही आहे उन जा साथी जस लहणनि। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी तनज़ीम जंहिंमें दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा नुमाइंदा शरीक थींदा आहिनि उन्हनि ॾाढो सिंध में थींदड़ इंसानी हक़नि जी संगीन ख़िलाफ़ वर्जियुनि खे आगाह करणु, यूके, अमेरिका, कैनेडा में एहतिजाजी मुज़ाहिरा करणु, यूरोपीय यूनियन, यूके, USA ऐं कैनेडा जी पार्लियामेंट जे मेंबरनि खे सिंध जी सूरत हाल खां आगाह करणु, हर साल लंडन में इंटरनेशनल कॉन्फ्रेंस कराइणु, ही सभु अमल वर्ल्ड सिंधी कांग्रेस खे इंतिहाई मोतबर दर्जो ऐं एज़ाज़ बख़्शनि था। हुन वधीक चयो त सिंध तोड़े मुल्क जी सूरत हाल इंतिहाई संगीन आहे। मुआशी बहरान सां गॾु सिंध जा क़ौमी तोड़े मुआशी हक़ सल्ब करे उन्हनि ते जबर ऐं ज़ुल्म जी हद करे छॾी आहे। लाक़ानूनी ताम आहे। चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस न रहियो आहे। नौजवाननि खे जबरी तौरु खंभियो वञे थो। क़ौमनि जे वसीलनि ते ताक़त जे ज़ोर ते कब्ज़ो करे ग़ैर मुल्कियुनि खे विकिरो कयो पियो वञे। मज़हबी जनूनियत जे वर चाढ़े फ़िरक़नि जे बुनियाद ते अवाम खे पाण में विढ़ायो पियो वञे। थोराई वारनि ज़ातियुनि जे नियाणियुनि खे जबरन खणी उन्हनि जा मज़हब मटाया वञनि था। निढी उमिरि जे हिंदू नियाणियुनि सां जबरी तौरु शादियूं करायूं वञनि थियूं। अदालतूं इंसाफ़ खां आरी आहिनि। सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। हाणे सिंधु दरिया जे पाणी खां बि सिंधियुनि खे महरूम कयो पियो वञे। 80 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि। इमदाद ओढो वधीक चयो त वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं TV जी ज़रूरत अॼु वक़्त जी ज़रूरत आहे। सिंध में जेके इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं थी रहियूं आहिनि या जेके तहरीकूं हली रहियूं आहिनि उन्हनि खे असल सूरत में नशर करियूं था। ईअं चइजे त वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध में जिते बि एहतिजाज थिए थो उन जी मुकमिल कवरेज असां करियूं था। उन जी पादाश में हिते बि असांखे धमकियूं मिलनि थियूं। उन्हनि खे असां कॾहिं बि अहमियत नाहे ॾिनी। गुज़िरियल 13 सालनि वारे सफ़र में जेके मुश्किलातूं ईंदियूं रहियूं आहिनि उन जी अक्सर दोस्तनि खे ॼाण आहे। असांजी कोशिशि आहे त साना वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं ॿियूं तनज़ीमूं लंडन मां हिकु मुकमिल TV चैनल शुरू कनि। हीउ हिकु कारोबार सां गॾु सिंधी क़ौम जे हक़नि जी हासिलात लाइ खुली फ़िज़ा में वॾो कमु करे सघिजे थो। जेसिताईं अहिड़ी क़ौमी ख़्वाहिश पूरी थिए असां पंहिंजे वसाहिर कमु करे रहिया आहियूं। इन्ही सिलसिले खे जारी रखण लाइ सिंध जे आशिक़नि हिन वक़्त ताईं असांजी माली सहायता कई आहे। उन्हनि जो दिली तरह थोराइतो आहियां, पर इहो बि चवंदो हलां त उनजो तइदादु महदूद आहे जंहिंसां इदारे जूं मुख़्तसर ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। उन करे हिन क़ौमी सिलसिले खे जारी रखण लाइ अव्हां जे माली सहकार जी ज़रूरत आहे। लंडन में मुनक़िद थियल वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी शानदार कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस खां सवाइ मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जा अॻुवान पिणु शरीक थिया जिन मज़लूम क़ौमनि बाबति आवाज़ उथारियो। नाम्यारी फ़नकारा पूजा वज़ीराणी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सारियुनि जे आबादगारनि खे सारियुनि जो मुनासिब अघु न मिली सघियो जंहिंजे ख़िलाफ़ हारी ऐं निढा आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। बुलड़ी शाह करीम ज़िले जी तारीख़ी नगरी बुलड़ी शाह करीम में आबादगारनि हारियुनि पारां राइस मिलर ऐं वापारी माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी रैली जी अॻुवाणी आबादगार अॻवान रईस ज़ाहिद ख़ान रिंद, अशरफ जतोई, हाजी मोहम्मद हारून कात्यार, न्याज़ अली रिंद ऐं ॿियनि कई। रैली बुलड़ी शाह करीम मां शुरू थी जेका सूफ़ी शाह इनायत शेख जी नगरी झोक शरीफ़ पहुती जिते सवें आबादगारनि हारियुनि मज़दूरनि ऐं समाजी अॻुवान तरफ़ां भलीकार कई वई। उन बाद रैली वापसि बुलड़ी शाह करीम जे शहीद बिलू पंवर चौक ते पहुती जिते एहतिजाजी जलसे में तब्दील थी वई। एहतिजाज में शामिल आबादगारनि हारियुनि जो चवणु हो त हिन वक़्तु सारियुनि जा अघ गैर फितरी ऐं गैर मुनसिफ़ाणे तरीक़े सां घटाया विया आहिनि जंहिं करे निढा आबादगार सख़्तु मुआशी बहरान में मुब्तला थी विया आहिनि। आबादगार अॻुवान जो चवणु हो त असांजो ख़र्च भाण, ॿिज, दवा पाणी ऐं मज़दूरी खां बि वधीक लॻे थो जॾहिं त वापारियुनि ऐं मिलर फ़सल तयारु थियण बाद अघ अध ते आणे छॾिया आहिनि जंहिंसां आबादगारनि जो बुनियादी ख़र्च बि पूरो नथो थिए। हारियुनि चयो त हिन साल बरसातनि ऐं पाणी जी खोड़ सबबि फ़सल
अॻे मुतासिर थियो। ऐं हाणे जॾहिं फसल विकिरो करण जो वक़्तु आयो आहे त मुनाफ़ेखोर माफ़िया सारियुनि जो अघु सफ़ा घटाए छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया वापारियुनि ऐं मिल्स मालिकनि ख़िलाफ़ु फ़ौरी तौरु कार्रवाई न कई त एहतजाज जो दाइरो सॼी सिंध ताईं वधायो वेंदो। आबादगारनि जो मुतालबो हो त ज़िले इंतिज़ामिया ऐं सूबाई हुकूमत फ़ौरी नोटिस वठी सारियुनि जे सरकारी ख़रीदारी लाइ मुक़ररु अघ जो ऐलान करे, जीअं नंढो आबादगार बची सघे ऐं हारियुनि जी महिनत जो मुनासिब मुआवज़ो मिली सघे। मुज़ाहिरे में वॾो अंगु हारियुनि मज़दूरनि, समाजी कारकुननि ऐं सहाफ़ियुनि जो मौजूदु हो। गोलार्ची में पिणु सारियुनि जो अघु घटाइण ख़िलाफ़ ऐं नाजाइज़ कटौतियुनि ख़िलाफ़ आबादगारनि, ज़िमीदारनि, हारियुनि, सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻुवाणनि जो इजलास थियो। इजलास में SUP जे ज़िले सेक्रेटरी अबू नुहाणी, तालके सदर मांझी ख़ान नुहाणी, रहीम पंवर, राजा इम्तियाज़ नोहड़ियो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जॾहिं त आबादगार एक्शन कमेटी गोलार्ची ते मुश्तमिल कमेटी क़ाइमु कई वई। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त 11 अक्टूबर ते गोलार्ची में हज़ारे माण्हुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। GS सिंध मुहाज़ जो ख़ुसूसी इजलास पार्टी चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें मजमूई सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे रियाज़ अली चांडी चयो त सिंधु दरिया सिंध जे माण्हुनि जो जियापो आहे। पंजाब जी हुक्मरान इस्टेब्लिशमेंट ऐं सियासतदान जो सिंधु दरिया जे हिकु क्यूसेक ते बि हक़ नाहे। पंजाब पंहिंजा दरिया विकिणी चुकियो आहे। सिंधु ते संदसि धाड़ो, डैम, कैनाल ऐं ॿिया मनसूबा मुकमल ग़ैर क़ानूनी आहिनि। उन करे नवां मनसूबा जेके मरियम नवाज़ ऐं मुल्क जूं ताक़तवर क़ुवतूं तोड़े पीपल्स पार्टी शुरू करणु चाहिनि थियूं, उहो किरोड़े इंसाननि जी मौत जो परवानो आहे। कंहिं बि सूरत में कैनाल ठाहिण ऐं कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए सिंधियूं ज़मीनूं फुरणु असांखे क़बूल न आहिनि। उन ख़िलाफ़ु असांजी क़ौमी जदोजहद जारी रहंदी। मुल्क जे अंदरि पार्लियामेंट, जमहूरियत ऐं आज़ाद अदलिया जे तस्वर खे पंजाब ऐं उन जूं सघारियूं क़ुवतूं 78 सालनि खां वठी मलिया मेट कंदियूं आयूं आहिनि। 80 साल थियण वारा आहिनि, पर हीअ फेडरेशन बराबरी जे बजाए अपाहिज ऐं मुहताज आहे। बंदूक जी सरकार थी हले, उहो ई सबबु आहे जो अॼु कश्मीरी रोडनि ते आहिनि। उन ते तशदुद कयो वियो, क़त्लेआम थियो आहे। असीं उन जी मज़मत करियूं था। गिलगिती रोडनि ते आहिनि, बलोचनि जो क़त्ल जारी आहे। पठाण वसीलनि लाइ विढ़नि पिया, सिंधियुनि जी नसलकशी कई पई वञे। हुन चयो त सिंध जे मुलाज़िमनि जे जाइज़ मुतालबा क़बूल न कया विया त सिंध में आम हड़ताल जो ऐलान करे धरणा हणी रोड ब्लॉक कंदासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ STP हर फोरम ते आवाज़ बुलंद कंदी। सिंध जे सभिनी मुसीबतनि जो बुनियादी सबबु सिंध ते मढ़ियल जागीरदार तबिको आहे, जेको सदाईं सिंध जे मुफ़ादनि ख़िलाफ़ु कमु कंदो रहियो आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी सिंध जी नुमाइंदा पार्टी नाहे, छो त संसद एजेंडा सिर्फ़ु इक़्तिदार ताईं महदूद आहे, जॾहिं त सिंध ऐं उन जा मसइला उन जे तरजीहनि में ई नाहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी अॻवान अब्दुल क़ादिर रांटो, एडवोकेट इस्माइल ख़ासकेली ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त मरियम नवाज़ जी माफ़ी न, पर सिंधु ते गुज़िरियल 150 सालनि जे धाड़ जो हिसाबु खपे। अॻवाननि चयो त पंजाब जा हुक्मरान सिंध जो पाणी चोराए रहिया आहिनि। सिंधु दरिया ऐं उन जे भरितू नदियुनि ते मुल्की, आलमी, इलाइक़ाई ऐं इस्लामी क़ानून मूजिबि पहिरियों हक़ सिंध जो आहे। सिंध पंजाब पाणी ठाह 1945 में ॿिन्ही सूबनि जो हिसो तय थियो हो। पंजाब जा हुक्मरान सिंध जे मुक़ररु हिसे मां 90% खां वधीक पाणी चोराए रहिया आहिनि। मथां वरी चोलिस्तान कैनाल ठाहे सिंध जो पाणी मुकमिल तौरु बंदि करण जी साज़िश कई पई वञे। पीपल्स पार्टी इक़्तिदार जी लालच में कारपोरेट फार्मिंग जी हिमायत करे ॻुझे नमूने चोलिस्तान कैनाल जी बि मंज़ूरी ॾिनी आहे, छाकाणि त 6 नवां कैनाल कारपोरेट फार्मिंग मनसूबनि जो हिसो आहिनि ऐं उन्हनि जी मंज़ूरी बि सदर ज़रदारी सदारती हाउस मां ॾिनी। अॻवाननि वधीक चयो त पीपल्स पार्टी ॿोॾि मुतासिरनि जे फंडनि मां हिसो पती खाइण जे चकर में नवाज़ लीग सां लफ़्ज़ी गोलाबारी करे रही आहे, जॾहिं त कारपोरेट फार्मिंग समेत समूरनि सिंध दुश्मन, मुल्क दुश्मन ऐं अवाम दुश्मन मनसूबनि ते पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हिक पेज ते आहिनि।
पीका एक्ट ऐं 26 आइनी तरमीम ज़रिए मीडिया ऐं अदलिया खे क़ैद करण जी मनसूबनि में बि पीपल्स पार्टी नवाज़ लीग जो साथ ॾिनो। पीपल्स पार्टी वॉकआउट जी ड्रामेबाज़ी बंदि करे कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां करारदाद मंज़ूर कराई। सिंधियत जे सरवाण बाबाए सिंध ऐं हारी अॻवान कामरेड हैदर बख्श जतोई जी सिंध सागर पार्टी ज़िले हैदराबाद ऐं सिंध समाजी सथ पारां सालगिरह मल्हाई वेंदी। कामरेड हैदर बख्श जतोई जी सालगिरह जे मौक़े ते आङारे जे ॾींहुं शाम जो 6 वॻे तक़रीब मुनक़िद कई वेंदी। कामरेड हैदर बख्श जतोई खां पोइ सिंध हारी कमेटीअ जी सदारत संभालींदड़ ऐं असीम इनकलाबी अॻवान उबैदुल्ला सिंधी जे शागिर्द मौलवी अज़ीज़ुल्ला स्टडी सर्कल जामशोरे पारां हफ़्तेवार स्टडी सर्कल जी विहक पिणु थींदी, जंहिंमें सिंध जे क़ौमी अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब सिंध आलमी तनाज़ुर में मासंस लेख हैदर बख्श जतोई जी सोभारी जदोजहद जो अभ्यास कयो वेंदो। STP तालके सकरंड जी कांग्रेस जो इजलास सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी वाइस चेयरमैन निसार कीरियो जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में ज़िले नवाबशाह जे सदर बाग़ी रफ़ीक सिंधी, हाकिम उनड़ ॿुढल मगसी, हुसैन बख्श कीरियो, गुल इनकलाबी समेत वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तालके जी अॻूणी बाडी टोड़े नए सिर बाडी जोड़ी वई, जंहिंमें तालके सकरंड ते गुलज़ार उनड़ सदर, सिकंदर अली मगसी नायब सदर, राशिद हुसैन मलाह जनरल सेक्रेटरी, ख़ान किरियो जॉइंट सेक्रेटरी, सिकंदर अली रिंद फिनांस सेक्रेटरी ऐं मीर लगारी प्रेस सेक्रेटरी चूंडिया विया। STP ज़िले दादू तरफ़ां पिणु तनज़ीम साज़ी बाबति जोही तालके जो अहम इजलास जोही भरिसां हाजी ख़ान लगारी में ज़िले सदर अब्दुल हमीद सुमरो जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें दादू ज़िले जे जनरल सेक्रेटरी सैयद मंसूर अली शाह, ख़ज़ानची महबूब अली लाखेर, अब्दुल वहीद सुप्रियो, मुजीब चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त तालके ऐं म्यूनिसिपल जूं नयूं बाडियूं पिणु जोड़ियूं वियूं। इजलास में मुतालबो कयो वियो त जोही तालके जे काछे वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि खे सिहत, तालीम, पाणी ऐं रोड समेत ज़िंदगी जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कढण में पिणु STP जो इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत तालके सदर मुमताज़ अली जत कई, जॾहिं त महर अली हालेपोटो, मुमताज़ मलाह, ग़ुलाम नबी बजीर, लखारीनो ख़ासकी अली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। इजलास में सारियुनि जा अघ मुनासिब मुक़ररु करण ऐं लाड़ कैंपस खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियण जो मुतालबो पिणु कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते उहिदेदारनि जी चूंड पिणु कई वई। मोरो वाक़े बाद मोरो शहर अंदरि लगारी बिरादरी जे माण्हुनि समेत आम शहरियुनि जे मिल्कियतनि खे पुलिस जी मदद सां नुक़सानु ॾियण ऐं घर ॾाहण वारे अमल ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो पंहिंजी लीगल टीम सिंध यूनाइटेड लायर्स फोरम जे मरकज़ी अॻवान एडवोकेट मीर मंगरियो, एडवोकेट खलील मुस्तफ़ा कोरिजो, एडवोकेट मुनवर लगारी ऐं एडवोकेट सलीम रज़ा लगारी मार्फत दाख़िल कयल दरख़्वास्त जी ॿुधणी थी गुज़री। दरख़्वास्त में दरख़्वास्त गुज़ार पारां ॼाणायो वियो आहे त संदन ॿिनि नौजवाननि जे क़त्ल बाद मोरो पुलिस सियासी विंगार वहिंदे मोरो शहर अंदरि लगारी बिरादरी जे माण्हुनि समेत आम शहरियुनि जे घरनि ऐं दुकाननि खे डाहे पट कयो। दुकाननि अंदरि पियल लखे रुपयनि जो सामान पिणु खणी ग़ाइबु कयो वियो आहे, जॾहिं त आम शहरियुनि जे कयल नुक़सान जो अज़ालो करे FIR दाख़िल करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। उन मौक़े ते तालका बार मोरो जे सदर एडवोकेट कादर बख्श कोराई, डिवीज़न नवाबशाह जे सदर जाम असलम कोरीजो, डिवीज़न जामशोरे ज़िले सेक्रेटरी अली असगर सोलंकी ऐं ॿियनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। सिंधियन नेशनल कांग्रेस हैदराबाद पारां नसीम नगर हैदराबाद में हफ़्तेवार स्टडी सर्कल में सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए रहबरनामो किताब जे बाब 2 साईं GM सैद जी सियासी ऐं ज़ाती ज़िंदगी ऐं जदोजहद ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल रखी। उनखां सवाइ साईं GM सैद जे क़ौमी ऐं आलमी फ़िक्र सां गॾु क़ौम परस्ती, सेक्युलरिज़म, जमहूरियत ऐं सोशलिज़म ते पिणु मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते सिंधियन नेशनल कांग्रेस जे सीनियर साथी पीर नूनारी, ज़िले हैदराबाद जे ऑर्गेनाइज़र विकी लोहर, ऑर्गेनाइज़र जसवंत मेघवाड़ ऐं कारकुननि अली मोहम्मद जोगी,
आफ्ताब इमरान गाॾही ज़ुहैब जोए आकिल जोगी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। फरीदाबाद जी ॿोॾ खे 3 साल खां वधीक अरसो गुज़रण बावजूदु रोड रस्ता बहाल थी न आहिनि सघिया, जंहिंजे ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रहवासियुनि जो चवणु हो त 2022 वारी महा ॿोॾ खां वठी फरीदाबाद जा रोड रस्ता बहाल थी न आहिनि सघिया, जंहिंजे करे मेहड़ अच वञ लाइ बि सख़्तु परेशान आहियूं। रस्ता बहाल करे बेचैनी ख़तमु कई वञे। नौशहर फिरोज़ में मोरो जी सचल कॉलोनी जे रहवासी औरतुनि मोरो पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया अॻियां दाहींदे औरतुनि नसीम सोलंगी ऐं हुसना सोलंगी चयो त असांजे भाउ शाबान सोलंगी ते पंहिंजे सौट 12 साला फरज़ाना सोलंगी सां ज़्यादती जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जंहिंखां पोइ पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त केस जी शफ़ाफ़ जांच कराए असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। नसीराबाद में गर्ल्स प्राइमरी स्कूल जे ठेकेदार ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे अॻवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते माशूक फिलपोटो इनायत थुनियो ऐं ॿियनि चयो त नसीराबाद जे शेख मोहल्ले में करोड़े रुपयनि जी लागत सां गर्ल्स प्राइमरी स्कूल तइमीर थिए पियो, पर उन में इंतिहाई नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। ठरी मीरवा थाणे जी हद ॻोठ हाजी गुलशेर जोगी में बासर पारां ज़मीन ते कब्ज़े ऐं कातलाणे हमले ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मोहम्मद लाइक़ जोगी, डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ जोगी, ज़मान जोगी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असीं शरीफ़ माण्हू आहियूं, इलाइक़े जो बदनाम ज़माना शख़्स असांजे ज़मीननि ते कब्ज़े जी कोशिशि करे रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। शहीद सहाफ़ी ऐं इनकर पर्सन इम्तियाज़ मीर जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया, जॾहिं त एहतिजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया पिया वञनि। काल्ह बि पने आकिल में सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हाई स्कूल चौक ते रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेकमाबाद भरिसां डॉक्टर जी मुबैना ग़फ़लत निगर खां हयाती खसे वरिती। निगर जे वारसनि लाश रखी एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। पंवर बिरादरी पारां कंबर पंवर जो लाश बुलान पाड़े में शिकारपुर रोड ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अलिने पंवर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर वाहिद बख़्श जी ग़फ़लत जे करे पुटु कंबर फ़ौत थियो आहे। SSP जेकमाबाद सुमेत सिहत खाते जा आला अमलदार नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कनि। जेकमाबाद भरिसां माल जो वापारी जरकमाल लखें रुपया फुर कया विया। वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हणी नारेबाज़ी कई वई। मुलादाद थाणे जी हद मां हथियारबंद मुक़ीम बिरोही खां 4 लख रुपया रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ गढ़ी खैरो जेकमाबाद रोड ते बेगारी कैनाल भरिसां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस जी लापरवाही सबबि बदअमनी में इज़ाफ़ो थियो आहे। असराइती कार्रवाई कई वञे जीअं अहिड़ा वाक़िआ वरी न थियनि। कंदकोट जे कचे वारे इलाइक़े पुलिस थाणे दुरानी महर जी हद में महर ऐं जागीराणी बिरादरी में हलंदड़ तकरार सबबि जागीराणी बिरादरी जे माण्हुनि महर बिरादरी जे 2 ॼणनि अलीगुल महर ऐं माशूक महर खे सोघो करे वरितो। जॾहिं त महर बिरादरी जो चवणु आहे त जागीराणी बिरादरी असांजे 4 ॼणनि खे अगवा कयो, 25 गऊं 8 मेहूं बि फुर करे विया आहिनि, जंहिं ते असां अलीगुल महर ऐं माशूक महर खे सोघो कयो आहे। टंडे मोहम्मद ख़ान में PTLF तरफ़ां उस्तादनि जी जबरी बदिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टंडो मोहम्मद ख़ान में मेन स्कूल आॾो उस्तादनि ज़िले जे 167 उस्तादनि ऐं लेडी टीचरनि जे कयल जबरी बदिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवान चयो त उस्तादनि खे जबरी तौरु बदिली करे सिंध जी तालीम खे तबाह करण जी कोशिशि कई वई आहे। इनरोलमेंट हुजण बावजूदि मुख़्तलिफ़ सबब ॼाणाए बदिलियूं करण जा आर्डर जारी कया विया आहिनि। मीरपुर माथेले भरिसां माड़ी पेट्रोलियम गैस कंपनी ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतिजाज 16 ॾींहं बि जारी रहियो। 16 ॾींहं बि शागिर्दनि पारां एहतिजाजी धरणो हंयो वियो। माड़ी पेट्रोलियम गैस कंपनी जे मुख्य गेट आॾो रोज़गार लाइ शागिर्दनि 16 ॾींहं बि धरणो जारी रखियो।
जंहिंमें क़ौम परस्त अॻवान, वकील बिरादरी, सियासी समाजी अॻवान शरीक थिया। उन मौक़े ते शागिर्द अॻवाननि अली मुराद महर, हफ़ीज़ पंहार ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस जो मक़ाम आहे जो गुज़िरियल अधु सदी खां जिन घोटकी ज़िले जे नाहिल चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾियूं पिया, पर हिन वक़्त ताईं घोटकी ज़िले जा चूंडियल नुमाइंदा असां वटि लड़ी बि नाहिनि आया। हाणे असां बि ॿीहर वोट सोची सम्झी ॾींदासीं। हुननि चयो त घोटकी ज़िले जा चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतिज़ामिया रोज़गार लाइ रुकावट बणियल आहिनि। माड़ी पेट्रोलियम गैस कंपनी इंतिज़ामिया असांखे ट्रेनिंग कराई, हाणे रोज़गार ॾियण बदिरां पंहिंजे टाउट बणियल डिप्टी कमिश्नर घोटकी पुलिस मार्फत असां ते कूड़ा केस दाख़िल कराए कॾहिं हमला कराया। हर तरीक़े सां हिरासां करायो वियो आहे, पर असांजा हौसला बुलंद आहिनि। समूरी ज़िंदगी धरणो हणो पियो त हणंदासीं, पर जेसिताईं असांखे रोज़गार नथो मिले तेसिताईं माड़ी पेट्रोलियम गैस कंपनी कहिड़ा बि हरबा इस्तेमालु करे असां धरणो ख़तमु न कंदासीं। धरणो रोज़गार वठी पोइ ख़तमु कंदासीं। असांजे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि, पर असीं पंहिंजे हक़ वठण ताईं एहतिजाजी तहरीक जारी रखंदासीं। ख़ैरपुर में सिविल सोसाइटी पारां हथरादो महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी शाहनवाज़ कलहड़ो, नवीद अहमद मेमण, सैद फ़याज़ हुसैन शाह, असद अली नारेजो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त हुक्मराननि जे ग़लति पॉलिसियुनि, बेहसी ऐं नाअहली सबबि मुल्क में हथरादो महांगाई ऐं बेरोज़गारी में बेइंतिहा इज़ाफ़ो थियो आहे। हुननि चयो त IMF खां गरनि शर्तनि ते कर्ज़ वठी वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजा पेट भरे ग़रीब तबिके खां ॿिनि वेरनि जी मानी बि खसे वरिती आहे। मार्केटुनि में रोज़ानी जे इस्तेमाल जूं शयूं, अटो, खंडु, तेल ऐं भाॼियूं आम मज़दूरनि जी ख़रीद खां ॿाहिरि निकिरी वयूं आहिनि, जॾहिं त मज़दूरनि खे रोज़गार जा मौक़ा बि बंदि कया विया आहिनि। मुज़ाहिरीन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त हथरादो महांगाई ऐं बेरोज़गारी जो पाण मुरादो नोटिस वठी ग़रीब अवाम खे फ़ौरी तौरु रिलीफ फ़राहम कयो वञे। सिंध बार काउंसिल जे मेंबरनि रोशन सुंदर चांडियो, अब्दुल हकीम चांडियो ऐं ॿियनि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध बार काउंसिल जी इलेक्शन लाइ ऐलानियल 2 लख रुपया फ़ीस ऐं चूंड ज़ाब्तनि खे रद्द कंदे सिंध बार जे चूंडनि में नुक़सान जी रस्ता रोक करार ॾिनो आहे। हुननि चयो त सिंध बार काउंसिल जी 2025 जी इलेक्शन में हिसो वठण लाइ 2 लख रुपया फ़ीस, 30 केसनि जी जजमेंट डिग्री, मेमो प्लेंट, रिटर्न स्टेटमेंट, वकालतनामो जमा कराइण जी शर्त लागू कया विया आहिनि, जेके पाकिस्तान जी कंहिं बि बार काउंसिल में न आहिनि, जॾहिं त मुल्क जे चइनी बार काउंसिलनि में फ़ीस 75,000 रुपयनि जे लॻभॻि आहे। का बि केसनि जी जजमेंट जमा कराइण जो शर्त न आहे। हुननि चयो त सिंध बार काउंसिल में ज़ियावारी अमरियत क़ाइमु कई वई आहे। कंहिं बि मेंबर जो एतिराज़ु का बि अहमियत नथो रखे। हुननि चयो त चूंड शर्तनि ख़िलाफ़ु शिकायत करण ते असांखे जवाबु ॾिनो वियो त उहो तव्हांजो कमु न आहे। हुननि चयो त नौजवान कंहिं बि तनज़ीमी जदोजहद जे लाइ करंगे वारी हॾी जी हैसियत रखंदा आहिनि। उन्हनि लाइ पंहिंजी तनज़ीम में दर बंदि करणु मुस्तक़बिल खे ओॾाव करणु बराबरि आहे। हुननि मुतालबो कयो त सिंध बार काउंसिल जी चूंड लाइ ऐलानियल ज़ाब्ता फ़ौरी वापसि वठी फ़ीस घटाई वञे। कराचीअ जे गडाप वारे इलाइक़े गडाप सिटी ऐं उनजे भरपासे वारनि ॻोठनि में लॻभॻि 1 महीने खां बिजली जी फ़राहमी बंदि आहे, जंहिं सबबि इलाइक़े जा वासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आगाशाही फीडर तां सिर्फ़ु ग़ुलाम अहमद ॻोठ खे बिजली मिली रही आहे, जॾहिं त बाक़ी समूरा इलाइक़ा 29 ॾींहंनि खां ऊंदाही में ॿुॾल आहिनि। मक़ामी रहवासियुनि ज़ाहिद हुसैन बलोच, अब्दुल रशीद बलोच, यहया बलोच, नसीर जोखियो, सलामदीन ख़ासखेली, रहीम जोखियो, हमीद बलोच ऐं ॿियनि ॿुधायो त बिजली न हुजण जे करे सूरतहाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थी रही आहे। न सिर्फ़ु घरनि में पर मस्जिदनि में बि पाणी जी फ़राहमी बंदि आहे। साफ़ पीअण जो पाणी बि मौजूदु न आहे। बिजली न हुजण ऐं पाणीअ जी खोट जे करे ज़िंदगी इंतिहाई ॾुखी बणिजी वई आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु बिजली बहाल कई वञे ऐं पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणाए वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त।
जेॾह पेर तेॾह ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन